नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपीए पाण अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले क़ौमी असम्बली जो स्पीकर चूंडिजी वियो आहे। सरदार अयाज़ जी ज़ेर सदारत थींदड़ इजलास में राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले स्पीकर चूंडिजी वियो आहे। पैनल ऑफ चेयर जे सरदार अयाज़ सादिक राजा परवेज़ अशरफ खे स्पीकर क़ौमी असम्बली चूंडण जो ऐलान कयो ऐं हलफ़ खणायो। नाज़रीन तव्हां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपीए पाण अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले क़ौमी असम्बली जो स्पीकर चूंडिजी वियो आहे। सरदार अयाज़ सादिक जी ज़ेर सदारत थींदड़ इजलास में राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले स्पीकर चूंडिजी वियो आहे। पैनल ऑफ चेयर जे सरदार अयाज़ सादिक राजा परवेज़ अशरफ खे स्पीकर क़ौमी असम्बली चूंडण जो ऐलान कयो ऐं हलफ़ खणायो।